अस्सलाम वालेकुम भलीकार कयाती पंहिंजे यूट्यूब चैनल ते वेलकम बैक। ॿीहर अची रही आहियां, ॿीहर अची वई आहियां ऐं रईस आहे, ख़ान साहब आहे, असांजी सिंध जो सुहिणो फ़नकार आहे, अदाकार आहे नदीम अली। अस्सलाम वालेकुम। मसलाम भेण कुर्ब तव्हांजा वॾी महिरबानी। अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे। नदीम भाई कीअं आहियो, ख़ुशि आहियो? अल्लाह जा करम तव्हांजा, तव्हां बि ख़ुशि आहे? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक, बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हांजी दुआउनि सां अल्लाह पाक तव्हांखे बि ख़ुशि रखे। त पाप नगर में तव्हां अचानक एंट्री ॾिनी, असांखे तव्हां सरप्राइज़ ॾेई छॾियो। जी जी, ये तव्हांजूं मुहबतूं ऐं मुमताज़ भाउ जा कुर्बन पाप नगर में। अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे। असांजी तव्हांजे लाइ हमेशह दुआऊं आहिनि। तव्हांजे घर मां असांखे हमेशह इज़त मिली आहे, मान मिलियो आहे। तव्हांजे बच्चनि मां तव्हां खां हमेशह असांखे मोहबत ऐं इज़त मिली आहे। ऐं एतिरनि सालनि खां, 25 सालनि खां पोइ मुंहिंजी नदीम भाउ सां मुलाक़ात थी आहे। कुर्ब भेण वॾी महिरबानी। हक़ीक़त आहे आपा खैरा खां वठी शुरू खां वठी हा बिल्कुलु। इहे पाण में अच्छा, तव्हां अम्मा सां गॾु कहिड़े प्रोजेक्ट में गॾु हुयो? खैरा धाड़ेल में हुया। खेरा धाड़ेल में हुयो। मशहूर प्रोजेक्ट हुयो ऐं कशिश ते हलियो हुयो। कशिश टीवी जी फुल। तमामु ऐं नदीम बा जीअं 25 साल पोइते हुयो न, 25 सालनि खां पोइ मां कुराड़ी थी वई आहियां। मां कुराड़ पड़े मुंहिंजो पेर आहे, पर नदीम बा असांजो ओड़ो जो ओड़ो हीरो लॻो पियो आहे। छा खाईंदा आहियो नदीम भाई, सही सही ॿुधायो, सीक्रेट छा आहे? तव्हां भेनरुनि जी दुआ आहे, बसि खाइण जे लाइ जेको आम माण्हू खाईंदा मां उहो खाईंदो हूंदो। मां मिड़ई मिड़ई ईअं पुछिबो आहे न त को सीक्रेट, भला आबे शबाब त न पीअंदा आहियो, त अञा ताईं यंग जंग आहियो। अल्लाह अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं तव्हांजे शहर में असां आयासीं, तव्हांजे घर में असांखे माना 25 सालनि खां ओड़ी मोट मिली। हाणे सीने जी तयारीअ में आहियूं, वरी इंशाल्लाह वक़्फ़े खां पोइ वरी अवांजा कुर्बन ही अवांजा वॾा वॾा कुर्ब जो एॾो टाइम ॾिनो पंहिंजो, ऐं असांखे बि मौक़ो मिलियो ख़िदमत जो। लख लाइक़ मुमताज़ जा तव्हांजा सादिया भेण। अल्लाह अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। ख़ुशि आबाद हूंदा। आमीन 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 असां आमीन। अल्लाह साईं तव्हांखे बि ख़ुशि रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मोकिलायां थी वक़्फ़े खां पोइ वरी तव्हां सभिनी सां मुलाक़ात थींदी। ऐं हींअर सीन आहे मुंहिंजो अब्बास भाई सां गॾु।